बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आहियां अवां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम सां खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, हिन घटि नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ जिथे जिथे बि हुजो ख़ैर आफ़ियत सां हुजो। हूअं बि चयो वञे थो त जिथे जिथे बि प्रायोरिटी एजुकेशन खे ॾिनी वई आहे उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे। हमेशह हिन प्रोग्राम में असां ॻाल्हि तालीम जी कंदा आहियूं। मेरान टेलीविज़न ते हमेशह तालीम जी ॻाल्हि हली आहे, तालीम जा स्लोगन्स हलिया आहिनि। ऐं जॾहिं बि सुबुह मेरान जो मंच जॾहिं असां मचाईंदा आहियूं, जॾहिं मुख़्तलिफ़ असां वटि महिमान अचनि था, महिमान शख़्सियात जॾहिं असां वटि अचनि थियूं डिफरेंट फील्ड सां जॾहिं वाबस्ता आहिनि ऐं पंहिंजी पंहिंजी फील्ड में जॾहिं एक्सपर्ट पर्सन अचनि था ऐं ॻाल्हाइनि था डिफरेंट टॉपिक्स ते, त हमेशह इहो रियलाइज़ थियो आहे मूंखे डिस्कशन्स जे दौरान त जिथे बि एजुकेशन खे प्रायोरिटी मिली आहे, जिथे बि इदारनि खे बहितर बणायो वियो आहे ऐं जिथे ट्रांसपोर्टेशन बहितर हूंदी आहे त उहे सोसाइटीज़ इलाही जल्दी दुनिया में तरक़ी कंदियूं आहिनि, पंहिंजो नालो तमामु जल्दी रोशन कंदियूं आहिनि ऐं तरक़ी जी राहुनि ते हूंदियूं आहिनि। ऐं पोइ अॼु जे दौर में अॼु बि इहो असांजो अलमियो आहे त असां वेही करे डिफरेंट वीडियोज़ ॾिसी स्क्रोलिंग करे हैरान थींदा आहियूं त दुनिया में छा ईअं बि थिए थो, छा ईअं बि थींदो आहे। त इहा असांजे लाइ हिकिड़ी सवालिया निशानी मुंहिंजे ख़्याल सां ज़रूरु आहे त अञा बि असां हैरानगी वारी उन नज़र सां ॾिसूं पिया, उहो ई सोचूं पिया। हज़ारा एक्सप्रेस अवां सभिनीनि खे यकीनन ॼाण हूंदी, छो त पाण सभु सोशल मीडिया यूज़ कंदड़ आहियूं, डिफरेंट प्लेटफॉर्म्स पाण यूज़ करियूं था, न्यूज़ पाण ॾिसूं था। हज़ारा एक्सप्रेस जो ट्रेन जो पटड़ी तां लहण सिरहाड़ी वटि ऐं हज़ारनि जी तादाद में यकीनन घर डिस्टर्ब थिया हूंदा, पर पोइ बि असांजी सिंध ऐं सिंधी माण्हू उन्हनि खे यकीनन शाबस हुजे जो उन ॾुखे वक़्त में माण्हुनि जी उन्हनि हेल्प कई ऐं पंहिंजनि जीअं अची करे सभिनीनि खे जेतिरी फैसिलिटी प्रोवाइड करे सघिया उहा फैसिलिटी प्रोवाइड कई। पहिरीं तमामु घणो डपु थींदो हो जॾहिं पाण ट्रैवल कंदा हुआसीं कंहिं बि आम सवारी में, पर यकीन कयो हाणे जॾहिं अहिड़ा वाक़ियात अचनि था साम्हूं त पोइ हाणे ट्रेन जे सफ़र खां बि यकीन कयो त डपु लॻणु लॻो आहे। सो ख़ैर प्रोग्राम में खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। आयल जेके मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि जे तारीफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी, तव्हांखे ॿुधाईंदी हलां त फ़िदा हुसैन शाह साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। फैशन नकात ते पाण तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, संदन ॾाढी सुठी पर्सनैलिटी आहे, तमामु बहितरीनु इंसान आहिनि ऐं संदन ख़यालात ऐं तासुरात बि तमामु माना जोगा आहिनि, तमामु बहितरीनु आहिनि। ऐं मूंखे भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ठीकु आहियो? माशाअल्लाह ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी करे ख़ुशी थी आहे प्रोग्राम में, ऐं हमेशह जॾहिं बि प्रोग्राम में अव्हां आया आहियो त तव्हांजी प्रेज़ेंस इलाही वैल्यूएबल रही आहे। हमेशह जीअं अॼु बि ऐं यकीन रखां थी त प्रोग्राम ॾाढो काराइतो कामयाबी सां असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदो। व्यूवर्स उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि ॿिया जेके महिमान मौजूदु आहिनि, तालिब मुग़ल साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं संदन कमु बि ॾाढो बहितरीनु आहे। पाण ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं हूअं बि रेडियो जी दुनिया में संदन हिकिड़ो नालो आहे, संदन हिकिड़ो मक़ामु आहे, पर टेलीविज़न ते बि पाण पंहिंजो पाण खे मल्हायो अथनि, पंहिंजो किरदारु ॾाढो सुहिणो आहे ऐं संदन ख़यालात बि ॾाढा सुठा आहिनि, तमामु बहितरीनु संदन तासुरात हूंदा आहिनि। मूंखे बि असां भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा, सुबुह सुबुह जो हूअं त कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे थोरो लाइटली स्टार्ट कजे, पर यकीन कयो जॾहिं अहिड़ा हादसा पेश अचनि था त इंसान जी दिलि ॾुखारी हूंदी आहे ऐं सम्झ में बि कोन ईंदो आहे त असां पंहिंजी फीलिंग कीअं एक्सप्रेस कयूं। अवां हिन हादसे खे कीअं ॾिठो आहे? ॾिसो, असीं जेके बि आहियूं ज़ाहिर ॾुख जेका कैफ़ियत आहे, जेको सिराड़ी वारो वाक़ियो थियो आहे सिंध में, अफ़सोसनाक वाक़ियो, सभिनी खां पहिरियां त न रुगो कंहिं फ़र्द जो कंहिं घर जो इहो वाक़ियो आहे, इहो सॼी सिंध जो सॼे मुल्क में हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। त हर माण्हू इन इंसिडेंट ते, छाकाणि त हीउ एक्सीडेंट आहे हिकिड़ो, त इन एक्सीडेंट ते हर माण्हू सिंध जो, पाकिस्तान जो, ऐं सम्झा थो न रुगो पाकिस्तान जो बल्कि दुनिया में इंटरनेशनली न्यूज़ बि जेके ऑब्ज़र्व कयूं आहिनि राति खां, त हर माण्हू इन इंसिडेंट ते ॾुखारियो आहे। पर गॾोगॾु हीअ जेका टेक्नोलॉजी आहे, हीअ जेको दौरु आहे, हीअ जिथे सोशल मीडिया जेके माण्हुनि जे हथ में जेके मोबाइल्स आहिनि, इन जो जेको फ़ाइदो या बेनिफिट जेका आहे, जेका पॉज़िटिव शइ आहे, उहा असांखे कल्ह के इंसिडेंट में असांखे नज़र में आई आहे। छाकाणि त ॾिसो, अहिड़ी हिकिड़े प्लेस ते, हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो एक्सीडेंट थियो आहे, उते रेस्क्यू पहुचणु, उते माण्हुनि जो पहुचणु, जेसि ताईं
गवर्नमेंट जी मशीनरी पहुचे जेसिताईं जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे पहुचनि त सोशल मीडिया एतिरी एक्टिव थी वई उते जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उते जा जेके आसे पासे जा ॻोठाणा आहिनि जेके रहंदड़ आहिनि उहे उते पहुची हलिया ऐं फर्स्ट एड तौरु माण्हुनि जी पाण मदद कई अथनि जेका चवंदा आहिनि त सेल्फ हेल्प जेका हूंदी आहे उन्हनि माण्हुनि जी मदद कई आहे ऐं उनखां अलावा गॾोगॾु ॿी जेका सुठी ॻाल्हि आहे इहा मंज़र ते त इन सोशल मीडिया जे करे ही ज़ाहिर आहे असीं कंहिंजे ॾुख खे घटि त नथा करे सघूं पर उनजे ॾुख में शरीक थी हुनखे आथत ॾींदासीं त हुनखे जेको ॾढु मिलंदो आहे जेको दिलासो मिलंदो आहे उहो हुनखे हिकिड़ी सपोर्ट ॾींदो आहे इमोशनल हिकिड़ी सपोर्ट ॾींदो आहे त असां सां गॾु हींअर केरु मौजूदु आहे त सभिनी खां सुठी ॻाल्हि उहा इहा आई त सिंधियूं जेके न्याणियूं आहिनि असांजूं जेके भेनरूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो तादादु उते जेके कैंप्स लॻल आहिनि स्पेशली जेके थैलेसीमिया खे ब्लड डोनेशन कंदा आहिनि कैंप्स ते उते पहुतियूं आहिनि ऐं इन्हनि जेके ज़ख़्मी आहिनि या जेके फोत थिया आहिनि उन्हनि खे उन्हनि ब्लड डोनेट कयो आहे उनखां अलावा गॾो असांजी उते क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी आहे ऐं ॿियूं जेके कैंपस आहिनि उन्हनि जा जेके सभई शागिर्द उते पहुता आहिनि उन्हनि हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾिनो आहे सॼी दुनिया खे ऐं ख़ासि तौर ते उते माण्हुनि खे हिकिड़े लम्हे जे लाइ उते डॉक्टर्स खे मेडिकल जेका फील्ड आहे मेडिकल जेके माण्हू आहिनि डॉक्टर्स हुजनि नर्सिस हुजनि ऐं उन्हनि खे इहो महसूसु थियणु न ॾिनो त तव्हांखे कंहिं शइ जी खोट थींदी ॾिसो एक्सीडेंट में सभिनी खां इम्पोर्टेंट शइ हूंदी आहे फर्स्ट एड सां गॾु ब्लड ऐं ब्लड जी खोट थियणु उन्हनि न ॾिनी उन्हनि पंहिंजो ब्लड उते डोनेट कयो आहे शागिर्द आहिनि उहे असांजूं भेनरूं पहुतियूं आहिनि सिंधियूं नौजवान ईंदड़ नसुल पहुतो आहे त इहो जेको आहे तो ॾाढी पॉज़िटिव शइ आई आहे ऐं गॾोगॾु ज़ाहिर आहे ॾुख पहुतो आहे हिन इंसिडेंट ते एक्सीडेंट आहिनि थींदा रहंदा आहिनि हू चवंदा आहिनि त हिकिड़ी चवणी आहे त जेकॾहिं तव्हां कार में सफ़र कयो था त तव्हांजा एक्सीडेंट थियण जा ऐं बचण जा चांसिस 50-50 हूंदा आहिनि जेकॾहिं तव्हां जहाज़ में सफ़र कयो था त एक्सीडेंट जा ऐं बचण जा चांसिस 0% हूंदा आहिनि जेकॾहिं ट्रेन में कयो था त एक्सीडेंट जा ऐं बचण जा चांसिस बि 0 हूंदा आहिनि छाकाणि त ट्रेन जो एक्सीडेंट थींदो न रेयर थो थिए पर ज़ाहिर आहे ही पटरी आहे हिकिड़ो इंसिडेंट आहे अनइंटेंशनली हिकिड़ो थी वियो हहादसो ऐं उते उन हादसे थियण खां पोइ पर जेकॾहिं हिकिड़े लम्हे जे लाइ असीं सोचूं उते इहे माण्हू न पहुचनि हा या इहा न्यूज़ ब्रेक न थिए हा माण्हुनि ताईं इहा नॉलेज न वञे हा उते आसे पासे ताईं न वञे हा त थी सघे थो वॾो नुक़सानु थी वञे हा इलाही वॾो नुक़सानु थी वञे पर हाणे नंढो नुक़सानु थियो आहे नुक़सानु हिकिड़ी जान जो बि नुक़सानु हूंदो आहे ऐं उन ते असां न रुगो असीं न रुगो सॼी सिंध बल्कि हर माण्हू ॾुखारो आहे उनखे अफ़सोस पहुतो आहे ऐं असीं दुआ था कयूं त उन्हनि जा जेके फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि खे अलाह साईं सब्र जमील अता करे आमीन आमीन बिल्कुलु तव्हां सही चओ पिया ऐं मेहरान टेलीविज़न बि उन्हनि सां पंहिंजो दुख ज़रूरु वंडणु चाहे पियो सो सोशल मीडिया जो हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे त जल्दी सां जेको आहे सो न्यूज़ फैलिजी वञे थी जेको बि इंसिडेंट थिए थो जेको बि वाक़ियो थिए थो उते माण्हू पहुची वञनि था ऐं दुनिया में केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि इवन पाकिस्तान में केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि जिते वॾा वॾा इंसिडेंट थिया आहिनि पर उतां जा जेके रहवासी आहिनि उतां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ओड़े तरीक़े सां इंसानियत वारे दायरे में पंहिंजो किरदारु कोन निभायो आहे पर असां सिंधीज़ जेके बि आहियूं इहा ॻाल्हि मञणु जोगी आहे त उते स्टूडेंट्स बची विया आम माण्हू बची विया ऐं उते उन्हनि कंहिं बि क़िस्म जी किलत महसूसु थियणु न ॾिनी जेके बि माण्हू डिस्टर्ब हुया उन वक़्तु इंजर्ड हुया जेके माण्हू ऐं अञा बि बहितरी जी असां उमेदु रखूं था यकीनन अव्हां बि वीडियोज़ ऐं सॼो जेको बि इंसिडेंट आहे अव्हां पंहिंजी अखियुनि सां सोशल मीडिया जे थ्रू ॾिठो आहे तव्हां कीअं एड कंदा ॾिसो आऊं इहो थो चवां त अहिड़े मौक़े ते सिंध वरी जरकी पई आहे असीं सिंधी पंहिंजे ख़मीर में जेतिरी मुहबत कुर्ब अमुन आहे असांजा ॻोठाणा उते पहुता आहिनि संदरा ॿधी सफ़ा ऐं जेके प्योर ॻोठाणा आहिनि उन खां पोइ सुठी ॻाल्हि आहे हाणे ॾिसो न तालिबात केॾी सुठी ॻाल्हि कई त सोशल मीडिया जो फ़ाइदो बि आहे इन फ़ाइदे खे कॾहिं बि अंडर एस्टिमेट न कजे असांजा छोकिरा छोकिरियूं जेके स्टूडेंट्स आहिनि उहे पहुता आहिनि ऐं उन्हनि उते पंहिंजो रतु डोनेट कयो ऐं मूंखे राति हिकिड़ी पोस्ट मूं ॾिठी त चऊं त कलाक ॾेढ कलाक जे अंदरि 100 बोतलूं खून जूं जमा थी वियूं हुयूं हाणे इहा जेका सिंध जी सूंहं आहे जेका रंगीनी आहे जेका शाह लतीफ़ जे शेरनि वारी मोहबत आहे सिंध में इहा कीअं नज़र अंदाज़ कंदो
सिंधियुनि खे अंडर एस्टिमेट करियो था, पर सिंधियुनि जी वधमाणपी त ॾिसो, सिंधियुनि जो शान त ॾिसो, ऐं असांजूं न्याणियूं घरनि मां पहुतियूं आहिनि, आम न्याणियूं ऐं छोकिरियूं जेके से स्टूडेंट्स पहुतियूं आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ थिए थी कंहिंसां बि थी सघे थी, पर मसइलो इहो आहे त जंहिं नमूने सां उनखे टैकल कयो थो वञे, जस्टिफाई कयो थो वञे, इनखे ॾिसणु घुरिजे। सो काले सराड़ीअ वारे वाक़ई जिते दुख ॾिनो लाई, उते वरी फरह त बि इन करे ॾिनी त ही हिकिड़ा मस्बत लाड़ा सिंध में लड़ी पिया आहिनि। अल्लाह कंदो त इहे क़ाइमु रहंदा। असांजा जीअं सिर्फ़ु तइलीम जी बि ॻाल्हि कान्हे, ऐं चवां थो जेके ॻोठाणा मर्द औरतूं संदरा ॿधी आया, उन्हनि जी त का तइलीम बि कान हुई, पर उन्हनि खे पंहिंजे ख़मीर जी तरबियत जेका मिलियल आहे, असां में जेका लाखीने लतीफ़ जे शेरनि जी ख़ुशबू आहे, उनखे असां मल्हायो आहे, झरकायो आहे, ऐं सिंध महके पई, सिंधी महकनि पिया। बाक़ी सिंधियुनि खे जेको नज़र अंदाज़ कंदो, उन लाइ पोइ असीं इन इंसिडेंट में ॾिसो न, जीअं साईं ॻाल्हि कई त हिकिड़ो असां अमन पसंद माण्हू रहिया आहियूं, सिंधी माण्हू बुनियादी तौर ते अमन पसंद माण्हू रहियो आहे, असीं उनजो सबूत ॾियूं था। ऐं असां हमेशह मतिलबु अहिड़े इंसिडेंट्स ते जेको आहे सो गॾु थी जेको असां मैसेज ॾिनो आहे, कल के इंसिडेंट में जेको बि माण्हू पहुता आहिनि, जेके बि असां नौजवान पहुता आहिनि या उते जा ॻोठाणा रिहायशी जेके पहुता आहिनि, उन्हनि हेल्प कई आहे। दुनिया में जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, जेकॾहिं उते अहिड़ो को एक्सीडेंट थिए थो त उते जे माण्हुनि सां गॾोगॾु फर्स्ट जेका पहुचंदा आहिनि उहो स्टेट जी मशीनरी पहुचंदी आहे, लाॻापियल इदारा पहुचंदा आहिनि, फर्स्ट एड पहुचंदी आहे। पर असां वटि असीं त दुआ कयूं था त पाकिस्तान या दुनिया जी कंहिं कुंड में अहिड़ा हादसा न थियनि। बिल्कुलु बिल्कुलु सोशल मीडिया जो वाकई फ़ाइदो आहे। सोशल मीडिया ते थिए थी त शइ रेज़ थिए थी न, कारूंजर जो मसइलो हींअर थियो आहे, हाणे फ़िलहाल त दॿायो अथनि उनखे, पर बहरहाल जेको सोशल मीडिया जेको मामिलो मचायो त इन मामले खे बि ॾिसणु घुरिजे। ऐं ॿियो जेका क्विकनेस आहे सोशल मीडिया जी, उनखे इस्तेमालु करियो मस्बत नमूने सां। इस्तेमालु करियो मस्बत नमूने सां। हिकिड़ी सुठी तव्हां पॉइंट हाईलाइट कई। यस प्लीज तव्हां इन मौके ते छाकाणि त जॾहिं खां मोबाइल आयो आहे, मैस कम्युनिकेशन में हाणे त मीडिया स्टडीज़ थी वई आहे, उन में हिकिड़ी टर्म यूज़ कबी आहे त हाणे हर माण्हू साफ़ी आहे, एवरी मैन इज़ अ जर्नलिस्ट, छाकाणि त उन वटि मोबाइल आहे त माण्हुनि जी शनाख़्त करण में ॾाढी सवलाई थी वई आहे। को माण्हू किथे जो आहे सुञाणे नथो, त ज़ाहिर आहे तव्हां वटि मोबाइल आहे, मूं वटि मोबाइल आहे, उते माण्हुनि छा कयो आहे, तस्वीरूं कढियूं आहिनि, उन्हनि जे NIC जूं तस्वीरूं कढियूं आहिनि, शेयर कयूं आहिनि। इन में लाॻापियल इदारनि सां गॾोगॾु उन्हनि जेके फैमिली मेंबर्स आहिनि, जेके हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि खे डेटा कलेक्ट करण में ॾाढी सवलाई थी आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो असां वटि हिकिड़ो एग्ज़ैक्ट नंबर अची थो वञे त हेतिरा माण्हू मुतासिर थिया आहिनि। पुराणे दौर वांगुरु न आहे त हिकिड़ा अंग अखर हूंदा त जी हेतिरा 100 थिया आहिनि या हेतिरा 1000 थिया आहिनि या हेतिरा माण्हू, त इहो ॾाढो माण्हुनि ॾाढो पंहिंजो पॉज़िटिव ख़ासि तौर ते असांजा उते नवाब शाह जे आसे पासे जे ॻोठनि जा जेके माण्हू आहिनि, उन इलाइक़े जा माण्हू आहिनि, ऐं ख़ुशूसनि सैराड़ी जे आसे पासे में जेके बि ॻोठ आहिनि, उते माण्हुनि खे आउं चवां थो त तव्हांखे मुंहिंजो सलाम हुजे, ऐं तव्हां जस लेणो, तव्हां एॾो पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो, ऐं पंहिंजो तव्हांजो जेको अमल आहे इहो हमेशह माण्हू यादि रखंदा। ख़ासि तौर ते वधीक अंग छाकाणि त सिंधी माण्हुनि जो आहे, उन में ही जेको एरिया आहे हैदराबाद खां नवाब शाह सखर, इते असांजे जेके लोकल माण्हू आहिनि न, उहे तमामु घणो सफ़र कंदा आहिनि इन्हनि गाॾियुनि में। टंडे आदम खां को वेठो नवाब शाह लही वियो हलियो, हैदराबाद खां को वेठो टंडे आदम लही वियो हलियो, छाकाणि त ईज़ी एक्सेस आहे ऐं सस्तो सफ़र आहे, त उहो सफ़र कंदा आहिनि। ऐं मुतासिर बि असांजे सिंध जे इलाइक़नि जा माण्हू तमामु घणा थिया आहिनि, पर असांखे इन्हनि में फ़र्क़ु न करणु घुरिजे। पर ज़ाहिर आहे टंडे आदम जा माण्हू तमामु घणा आहिनि, हैदराबाद जा कुझु माण्हू आहिनि, कुझु अॻियां जा आहिनि, त असीं बसि दुआ कयूं था त अलाह उन्हनि जी फैमिलीज़ खे सब्र ॾे। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। रब पाक उन्हनि जी फैमिलीज़ खे सब्र जमील अता फ़रमाए, ऐं असां जे दुख में बराबरि जा शरीक आहियूं। इंसिडेंट्स दुनिया में थींदा आहिनि, ऐं सिंधी माण्हुनि इहो ॿुधायो आहे त असां अमन पसंदि आहियूं, ऐं उन्हनि हिकु दफ़ो ॿीहर पिणु साबित कयो आहे। सो व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट ब्रेक जो। अदा तालिब, असां थैंकफुल आहियूं अव्हां आयो ऐं थोरो टाइम ॾिनो आहे अव्हां, पर अव्हां जहिड़े तरीक़े सां पूरे इन इंसिडेंट खे समराइज़ कयो, ॾाढो असांजे लाइ वैल्यूएबल रहियो। अव्हांजा थॉट्स मां पहिरीं बि चयो त असांजे लाइ वैल्यूएबल रहंदा आहिनि। वंस अगेन थैंक यू सो मच व्यूअर्स। नंढड़ो ब्रेक आहे, स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक।
सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं प्रोग्राम हींअर ऑन द स्क्रीन अवां लाइव ॾिसी रहिया आहियो। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे एज़ यूजुअली। मां अनाउंस कंदमि हिकु दफ़ो 02221028555 तव्हां इहो डायल करे सघो था। प्रोग्राम में अवां शामिलु थी सघो था। अवांजी फ़ोन कॉल्स असां रिसीव कंदासीं। जंहिं इलाइक़े मां तव्हां कॉल कंदव त तव्हां पंहिंजो नालो ऐं ॿुधाईंदव त कहिड़े इलाइक़े मां तव्हां ॻाल्हायो पिया। नवाब शाह ऐं सिरहाड़ी लॻभॻि हज़ारा एक्सप्रेस ट्रेन जो उबतो थी किरण ऐं उनखां पोइ सोशल माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु। अच्छा, उहे माण्हू जेके सोशल न बि आहिनि, आम रहवासी, आम घरनि में मौजूदु औरतूं, उन्हनि जो ॿाहिरि निकिरणु ऐं पंहिंजे वस आहर सभिनीनि जी हेल्प करणु, इहो हिकिड़ो वॾो ॿीहर यानी त इंसानियत जे नाते जे हिसाब सां हिकिड़ो ॿीहर मिसाल जोड़ियो वियो आहे त जिथे बि ईअं इंसीडेंट्स थियनि था, अलाह तबारक ताला खां दुआ आहे त अहिड़ा इंसीडेंट्स न थियनि ऐं इंसानी जानियूं ईअं न वञनि। इंसानी जानुनि जो क़दुरु हुअणु खपे, ट्रांसपोर्टेशन खे बहितर हुअणु खपे, इदारनि खे बहितर हुअणु खपे ऐं ईयरली त न पर 6 मंथ्स जो विज़िट हुअणु खपे। असांजा रस्ता, रेल जूं पटड़ियूं, हर शइ ते कड़ी नज़र हुअणु खपे ऐं बहितर खां बहितर कमु थियणु खपे। पर पोइ बि जेकॾहिं कुझु एक्सीडेंट रियरली अची वञनि था, साम्हूं थी वञनि था, त पोइ ईअं ई गॾु थियणो आहे, ईअं ई मदद करणी आहे पंहिंजनि जीअं, पंहिंजनि घर भातियुनि जीअं, उते जे माण्हुनि खे सहारो ॾियणो आहे। इहा ई इंसानियत आहे, इहो ई इंसान जो हिकिड़ो अफ़ज़ल किरदारु आहे। मां सम्झां थी व्यूअर्स अॻियां ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में ॿिया महिमान केरु आहिनि। कंहिं असांखे हाणे जॉइन कयो आहे, फ़हीम नूनारी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण एडवोकेट आहिनि ऐं उनखां अलावा बि संदन काफ़ी सुठनि इदारनि सां वाबस्तगी रही आहे। US एम्बेसी जा तमामु बहितरीनु हिकिड़ा पाण अलमनाए आहिनि ऐं फुल ब्राइट स्कॉलरशिप बि पाण गेन कयनि ऐं उनखां अलावा डिफरेंट प्रोग्राम्स में एज़ एन लीडिंग पर्सन पाण कमु कनि पिया। सुठियुनि एक्टिविटीज़ में स्टिल पाण इनरोल्ड आहिनि ऐं पंहिंजो सुठो हिकिड़ो किरदारु संदन असां सभिनीनि जे साम्हूं आहे। पाण बहितरीनु इंसान आहिनि, संदन बहितरीनु थॉट्स आहिनि, संदन खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, ॻाल्हि कयूं पिया नवाब शाह सिरहाड़ी लॻभॻि जेका ट्रेन जेको एतिरो वॾो इंसीडेंट थियो ट्रेन जो, यकीनन अव्हां बि सोशल मीडिया जे थ्रू उन सॼे इंसीडेंट खे ॾिठो ऐं आम माण्हू जो किरदारु, सोशलिस्ट जेके बि सोशल माण्हू आहिनि उन्हनि जो किरदारु अव्हां कीअं ॾिठो? राति मुंहिंजी मुस्तफ़ा कुरैशी जे प्रोग्राम में मुर्तज़ा मजबूर सां मुलाक़ात थी त मूं हुनखे गुज़ारिश कई त मूंखे स्पेस ॾियो, 2 ॻाल्हियूं करणियूं आहिनि तव्हांजे प्रोग्राम जी मार्फत। हिते इतफ़ाक़ी हादसो थियो आहे, हिन खे सभु असां ॾुखारा आहियूं, पूरी सिंध पाकिस्तान जेके बि इंसानियत सां वास्तो रखनि था। त इहो ॾुखाए थो। मूंखे ॻाल्हाइणो हो त सोशल साइंस जे हवाले सां सिविक सेंस ते। मूं चयो तव्हांजी टेलीविज़न में वञी ॻाल्हाईंदुमि चैनल ते, छो त हाणे लखें तव्हांजा आइडेंट्स आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, ॿुधंदड़ आहिनि ऐं सिंध खे बुनियादी तरह इन रीबर्थ जी ज़रूरत आहे। सिंध आहे सिविलाइज़्ड आहे, सिंध सुजाॻ आहे, सिंध मुतहरिक आहे ऐं पाकिस्तान असांजो सॼो मुतहरिक आहे हिन वक़्तु तब्दीली जी लहर में। हीउ वाक़ियो जेको थियो हिन में त मक़सदु आहे त असांखे हिकिड़ो सबक़ु सिखणु घुरिजे। हाणे शल असां सबक़ु सिखूं, छो जो असांजा हाकिम ऐं असांजा माण्हू ॻाल्हियुनि खे विसारे छॾींदा आहिनि जल्दी में। न त क़ौमुनि जी सरबुलंदी या फ़र्दनि जी सरबुलंदी आहे त मेमोरीज़ में उहे शयूं दोहराइजनि पियूं। जीअं सुम्हण खां अॻु में मां चवां थो त हिसाबु पंहिंजो कयूं त असीं अॼु कहिड़ा चङा कमु कयासीं, कहिड़ियूं असांखां ग़लतियूं थियूं, कहिड़ी बहितरी थी। सो आउं बुनियादी तरह इन ते ॾाढो ॾुखारो आहे, पर मां फौरी डाउन में हिकिड़ी ॻाल्हि पढ़ां पियो कि इन वाक़े खां पोइ अॼु सुबुह जो मां हिन खे खयमि त उन में हिकिड़ी हुई त अंग्रेज़ चई वियो त 2 शयुनि खे तव्हां डिस्टर्ब न कजो, असां जेके ठाहे तव्हांखे ॾिनियूं जॾहिं चाबी ॾिनी वई, चवंदा आहिनि लैंस डाउन पुल जी मिथ आहे त उन कारीगर जा हथ कटे उछलायो वियो, इहा मिथ आहे, दैट्स नॉट फैक्ट। पर अंग्रेज़ ईअं छो चयो ऐं उन्हनि इंजीनियरनि चयो त हिन खे रेज़िस्ट न कजो, जेकॾहिं तव्हां हिन खे एक्सटेंड कयो बि तव्हां पंहिंजो ब्रेन चाइल्ड हुजे उहो एक्सटेंड कजो, पर हीअ जेके ठहियल शयूं। छो आउं त सफ़र कंदो आहियां, छो जो मां हिकु हारीअ जी औलाद आहे, तव्हां ख़बर आहे, नवाब ख़ातून जो पुटु आहियां, पीउ मुंहिंजो कामिल हारी हो, प्राइमरी टीचर हो, त सदाईं मूं सफ़र में हूंदो आहियां। छो
छो जो सफ़र मुंहिंजी सुञाख़्त सफ़र जी जी तव्हां लोकल सुठे या ट्रैवलर आहियो इंटरनेशनल बिल्कुलु बिल्कुलु ऐं ॿियो आउं बुनियादी तरह उस्ताद आहियां जी अदीब आहियां 28 किताबनि जो जंहिंमें बिल्कुलु, 18 किताब मुंहिंजा बिल्कुलु, अंग्रेज़ी आहिनि क्रेडिट ते ऐं टेक्स्ट बुक तव्हां बि सभिनि पढ़िया जी 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 सभिनि पढ़िया हूंदा अंग्रेज़ी किताब उन्हनि जो मां एडिटर रहियो हिकु खां ग्रेजुएशन ताईं त हाणे जॾहिं अंग्रेज़ चई वियो अंग्रेज़ चरियो थोरो हुयो जीअं मिसाल तरह मूंखे पंहिंजा ई पुट चवंदा आहिनि मुंहिंजो ऑक्सफोर्ड नॉलेज सेंटर जेको आई रन सिंस लास्ट 43 इयर्स जिते मां अंग्रेज़ी आई टीच इंग्लिश इज़ माई सब्जेक्ट यस यस मूंसां को बहस कंदो आहे मुंहिंजो किताब पढ़ो न तव्हां मूंखां पुछा पोइ कयो तव्हां त नथा सुञाणियो न मूंखे जॾहिं मां त लिखी छॾियो आहे न प्रैक्टिकली बाबा मुंहिंजी अंग्रेज़ी केतिरी बहितर आहे हिकिड़ो जो वात चिबो करे अची मूंसां ॻाल्हाईंदा आहिनि मुंहिंजो मूंखे चिबो बि करे ईंदो आहे मां त अमेरिका में 7 साल रहियो जी जी को 7 ॾींहं न रहियो सॼो यूरोप मां त पट ते सुम्हंदो आहियां मूंसां इहो हिकिड़ो कोट हूंदो आहे वरी हे ॾेई ईंदो आहे ॿियो खणी ईंदो हुतां जी हिकिड़ो जी 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 सो ॻाल्हि आहे जॾहिं अंग्रेज़ चई वियो अंग्रेज़ चरियो थोरो हुयो त तव्हांजे सिस्टम खे इरिगेशन खे डिस्टर्ब न कजो रेलवे खे न कजो रेलवे खे ऐं इरिगेशन रेलवे मुंहिंजी न बल्कि सॼी दुनिया जी साईं फिदा शाह वॾे खां वॾो एडवेंचर ट्रेवल दुनिया में इहो हूंदो आहे इहो हूंदो आहे असां त बेईमान आहियूं चोर आहियूं धाड़ेल रहज़न आहियूं ऐं असांजा हाकिम बि रहज़न चोर आहिनि रेलवे जो रफ़ीक साहिब चए थो असांखे इहा दहशतगर्दी हूंदी हर वक़्तु हिननि खे दहशतगर्दी नज़र अचे इहा नथी नज़र अचे त जेको बिलदार आहे उनजो सुपरवाइज़र ड्यूटी नथो करे सुपरवाइज़र जो सब इंजीनियर नथो करे सब इंजीनियर जो असिस्टेंट इंजीनियर नथो करे असिस्टेंट जो इंजीनियर नथो करे इंजीनियर जो चीफ एग्जीक्यूटिव नथो करे MD मुंहिंजो क्लास फेलो हाणे रिटायर्ड लाहौर मां नालो नथो खणा ठीकु मूंसां ॻाल्हियूं कंदो ऐं अॼु कावश में बि ख़त छपियो अथव अॼु उहो हिकिड़ो किसो अथव कावश में हुन लिखियो त हिकिड़े माण्हू लिखियो त ट्रेन हलंदी आहे त उते चवंदा आहिनि ठक ठक कंदा आहिनि कराची में चवंदा आहिनि बकाया कोटड़ी वञी ठाहिजो कोटड़ी आहे वरी चवंदा साईं तव्हां वञी रोड़ी में ठाहिजो त हीअ बेईमानी आहे किसो सॼो सारो ऐं का सुप्रवीन कोन्हे असांजो जेको पॉलिटिशियन आहे कोन प्राइम मिनिस्टर खां वठी पटेवाला ताईं जॾहिं करप्शन जे दलदल में तव्हां हलिया विया हो तव्हांजो निज़ाम त रहंदो न हिकिड़ो माण्हू चढ़े थो इन मंगरे सिर्फ़ु जेको पीर साहिब जो ख़लीफ़ो हुजे रेलवे जो वज़ीर थियो मुशरफ जे दौर में मूंखे यादि आहे हुन चयो त मां त 7 कलमा न बल्कि सभु कलमा ऐं सूरतां पढ़ी पोइ रेल में वेंदो पोइ चवंदा ख़ुदा करे पहुचूं वज़ीर चए थो हुन दौर जो तंहिंजे करे हिन अंग्रेज़नि जे निज़ाम खे जॾहिं डिस्टर्ब कयो आहे पोइ त ईअं थियणो आहे अहिड़ा वाक़िया घणा थींदा ऐं हिन लाइ हाणे ताईं मसइलो आहे ॾेखारण लाइ त माण्हू पहुची विया आहिनि वज़ीर दज़ीर आम माण्हू जो वॾो कंट्रीब्यूशन हा बिल्कुलु बिल्कुलु ॻोल्हनि खां मथां मज़हब खां मथां जेको माण्हू पतो आहे त मां अचां पियो त सिविक सेंस ते जेको राति मुर्दा सां ॻाल्हि कई मां चयो त इन ते ॻाल्हाईंदासीं त सिविक कोड में असीं केतिरो माने मां केतिरो वधियो मूंखे जेकॾहिं 5 जूता आहिनि त छुआ जे लाइ आहिनि हीअ 5 कोटनि मां वकीलां ते हिकिड़ो ई काफ़ी आहे या 2 काफ़ी आहे त अंग्रेज़ मां चयो सिविक कोड जो पहिरीं ॻाल्हि शुरूआति कंदा आहिनि रखी छॾींदा आहिनि कपिड़ा धोई त हीअ तव्हांजे लाइ गिफ्ट आहे ईअं न चवंदा आहिनि त हीअ त खणी वञो या हे मेरो आहे या वाधू आहे न चवंदा हीअ गिफ्ट आहे जूतनि खे पॉलिश करे रखंदा आहिनि फज़ीलत सां किताब ॿार रखी छॾींदा आहिनि गुल रखी छॾींदा आहिनि त असां त किथे न मां रखंदो आहियां गुल मूंखे ज़ाल ई दड़का ॾींदी आहे चवंदी आहे त हीअ त तूं चरियो आहे किताब ऐं ॿार रखिया मां रखिया ई इन करे ख़ुदा करे खणी वञनि ऐं खणी वेंदा आहिनि त सुबुह जो मां ख़ुशि थींदो आहियां कूंडियूं खणी करे पर वरी हुननि जो यूज़ बि त ओड़ो थियणु खपे खणी त वेंदा आहिनि पर हाणे उहो हुनजो थींदो छा आहे उहा ख़बर कान्हे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजो दरियानि जो कमु इहो न आहे त तव्हां खां पुछनि त पाणी तव्हां मट तां भरे आयो तव्हां हारियो केतिरो वण जो कमु इहो न आहे त छांव ॾियणु नलको तव्हां हणो तव्हां छाजे लाइ इहो क्वेश्चन राइज़ था कयो पोइ जी ॻाल्हि कयो मूंखे कहिड़ी दावत न चई मुंहिंजो हिन एज में मूंखे जॾहिं तव्हां चवंदा बि न चयो त फार्म भरे अचां हाणे त यार फार्म जो मूं वटि टाइम कोन्हे मुंहिंजा तव्हां शागिर्दनि जा बि शागिर्द 44 सालनि खां पढ़ां थो 64 वरे जो माण्हू आहियां ऐं 1000 खां वधीक अयाज़ पली जो चवंदो आहे जिथे वेंदो आहे फ़हीम नारी तुंहिंजे लाइ चवंदा आहिनि साईं असांखे पैसो ॾिनो या कंहिंखां पैसो वठी ॾिनो या काउंसलिंग कयईं या मदद कयईं जेको माण्हू वेंदो आहे ऐं टेलीविज़न जे थ्रू पाकिस्तान जे सभिनी माण्हुनि खे चवां थो सभिनी क़ौमियतुनि खे तव्हांजे घर मां 2 माण्हू ॿाहिरि हुजनि अमेरिका लंडन बेल्जियम स्विट्ज़रलैंड जर्मनी में वेठा हुजनि हाकिमियत तव्हांखे तॾहिं मिलंदो सिविक सेंस डेवलप ईअं थोरो ईंदो करे वेठे सिविक सेंस सुर्खी पाउडर सां थोरो ईंदो या वॾी कार ते चढ़ी अचनि सां सिविक सेंस अॼु बि तव्हां ॾिसो त अमेरिका जा जेके रिटायर्ड आहिनि ओबामा होटल थो हलाए हिलरी क्लिंटन किथे वेठी आहे असांजे कंहिं सॉरी हिन मूंखे त अॼुकल्ह त मां गार्डन बि शुरू कई आहे ॼणो त पर सिविक कोड जो ख़्यालु कंदो आहियां त चैनल जो
जेकी बदमाश असांजा पॉलिटिशियन आहिनि उन्हनि कहिड़ो चङो कमु कयो आहे, उन्हनि खे पंहिंजे शहर जी ख़बर आहे, पंहिंजे घर जे अॻियां वाइस चांसलर आहे सिंध यूनिवर्सिटी खे चवां थो शाम खॾा अथसि, महिरबानी करे टीवी चैनल थोरो चवां थो दुरुस्त कराए। मां चवंदा इहो सोनो नुनारी मुंहिंजो ॻोठु आहे, मां वॉक कंदो आहियां, होॾां मेराण वेंदो आहियां त मूंखे अम्मा चवंदी आहे हीउ वॾो शहर आहे, मूंखे त लंडन लॻंदी आहे मेराण में। तव्हां ॾिसो वेठो त उते आहे वाइस चांसलर, अवां ॿुधायो लास्ट टाइम प्रोग्राम पढ़ियो बि मां सां गॾु आहे, बसर ऐं पकड़ा खाई। तव्हां शेयर कयो लास्ट टाइम प्रोग्राम में त सिंध ॿुधे थो यूनिवर्सिटी हाणे। जे गेट खां तव्हां इन थींदा आहियो ऐं पोइ पूरो वॉक करे जॾहिं मेहरान खां निकिरंदा आहियो त सिंध टोटली डिफरेंट ऐं मेहरान टोटली डिफरेंट त उनखे छा थो करे, जी जी माना खॾो त पुराए सघे थो न, खॾो माखां वठे जेकॾहिं एतिरो सुञो आहे त मां चवनि थो कटाई जे लाइ मां माण्हू ॾियणु पंहिंजो, मां 10 वॉलंटियर माण्हू ॾींदुमि, 10 महीना मां कमु मज़दूर मां ॿुहारे ॾींदुमि, कहिड़ो मसइलो। सिंध यूनिवर्सिटी अलमा मैटर आहे असांजो, मां जेकॾहिं सफ़ाई कयमि बूटा कटियमि जा उनखे सर सही चयो पिया, असांजे सिस्टम्स जेसि ताईं बहितर कोन थींदा त बहितरी जी उमेद भला पोइ असां किथे रखूं। ख़ैर वक़्तु साही जो थी वियो आहे, व्यूअर्स असां साही जी तरफ़ वधूं पिया, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में व्यूअर्स असां यकीनन जेको इंसिडेंट थियो उन हवाले सां असां प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं ऐं ईअं थी नथो सघे त सुबुह मेहरान जो अंगण सां सजायूं ऐं असां अव्हां सां अव्हां जी ॻाल्हि न करियूं। जेको इंसिडेंट थियो यकीनन ॾुखाईंदड़ इंसिडेंट रहियो ऐं मां छाकाणि त फ़हीम नुनारी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ॾाढा बहितरीनु उस्ताद बि आहिनि, तमामु सुठो लिखंदा आहिनि ऐं मां हमेशह इहा ॻाल्हि मञंदी आहियां, दिलि सां इहा ॻाल्हि मञंदी आहियां। सिर्फ़ु मां न, फिदा हुसैन शाह साहब असांजे प्रोग्राम में वेठा आहिनि, असांजा डायरेक्टर साहब असांजे प्रोग्राम में ऑन द कैमरा त मौजूदु कोन आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्राम उन्हनि जे अंडर में थिए पियो ऐं ओवरऑल अव्हां सभु ॿुधंदड़ शौरी उहा सम्झ रखंदड़ उहा अखि रखंदड़ माण्हू हमेशह अव्हां जॾहिं बि नुनारी साहिब जिन जूं ॻाल्हियूं ॿुधो था त इन्हनि जूं ॻाल्हियूं हमेशह ऑन द रिकॉर्ड हुअणु खपनि, हमेशह इन्हनि जी ॻाल्हियुनि खे रिकॉर्ड करणु खपे। एतिरियूं त स्ट्रॉन्ग इन्हनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, इन्हनि जे पोयां पूरी रिसर्च हूंदी आहे, इन्हनि जे पोयां हिकिड़ो पूरो रीज़न हूंदो आहे। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके सिंपल ॻाल्हि करे छॾंदा आहिनि, पर पोयां ख़ासि रीज़न रखणु, पोयां स्टडी रखणु, मुशाहिदे ऐं मुतालिबे ते ॻाल्हि करणु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके वज़नाइती एतिरी वज़नाइती ॻाल्हि कंदा आहिनि, जिन जो एक्सपोजर एतिरो सुठो हुजे, जिन जो एक्सपीरियंस एतिरो सुठो हुजे, जेके बहितरीनु उस्ताद हुजनि, जेके सुठो लिखंदड़ हुजनि, जेके कानून खां वाक़िफ़ हुजनि। ऐं हूअं बि दुनिया में जिते जिते कानून खे मज़बूती सां पकड़ियो वियो आहे, जिते जिते कानून ते अमल कयो वियो आहे, जिते जिते हर शइ खे प्रॉपर तरीक़े सां अप्लाई कयो वियो आहे, अवां सभिनीनि खे ख़बर आहे त उन्हनि क़ौमुनि हमेशह तरक़ी कई आहे ऐं उन्हनि क़ौमुनि जा नाला असां तारीख़ जे सुनहरी अखरनि में पिणु ॾिसंदासीं। पर असांजो इहो अलमियो आहे त असां कानून खे उहा अहमियत शायदि कोन ॾिनी आहे, या कानून जी यकीनन हिकु अहमियत आहे, पर असां वटि उनखे उन तरीक़े सां फॉलो कोन कयो वेंदो आहे। फॉलो अप जिते न आहे त पोइ यकीनन उते घणा सारा नुक़सानात थियनि था, उते इंसिडेंट्स बि थियनि था, उते असां वटि इदारा बि बहितर कोन आहिनि, असां वटि ट्रांसपोर्टेशन बि बहितर कोन आहे ऐं असां वटि तालीम पिणु बहितर कोन आहे। इहे तमामु वॾा सवाल आहिनि ऐं इहे सभु ॻाल्हियूं करण जो मक़सदु त असां वटि एतिरा सुठा बहितरीनु असां वटि महिमान पिणु मौजूदु आहिनि ऐं वधीक इन टॉपिक ते फ़हीम नुनारी साहब सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदा। किताबनि जी खोट ऐं उनखां अलावा एजुकेशनल असांजो कैलेंडर, उनखां अलावा असांजा जेके इम्तिहान जहिड़े तरीक़े सां वरिता वञनि था ऐं उनखां अलावा असांजो फ्यूचर, असांजी सिंध, असांजा नौजवान, असांजा पाकिस्तानीज़ ऐं हिकिड़ी दुनिया सां क़दम मिलाए, कुल्हे सां कुल्हो मिलाए जॾहिं असां हलण जी ॻाल्हि कयूं था त पोइ उनजे पोयां हर शइ जी अमली सूरत बि हुअणु खपे। सिर्फ़ु ॻाल्हि करणु ऐं उन ते अमल करण में मुंहिंजे ख़्याल सां तमामु वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। कौल ऐं फ़ैल में जॾहिं तज़ाद अची वेंदो आहे त पोइ उहा ॻाल्हि वज़नाइती कोन हूंदी आहे। व्यूअर्स असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। फिदा हुसैन शाह साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा सर, मुस्तफ़ा कुरैशी साहब जिन जो मिड़ाको थियो राति ऐं फ़हीम नुनारी साहब उते मौजूदु हुया, अव्हां बि उते मौजूदु हुया ऐं अव्हां मुस्तफ़ा कुरैशी साहब जिन जे कम खे ऐं उन्हनि जो पूरो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु बैकग्राउंड रहियो आहे, हुननि जी महिनत, हुननि जो हिकिड़ो शानदार कमु, हुननि जो हिकिड़ो किरदारु कीअं ॾिठो आहे अव्हां? ॾिसो, मुस्तफ़ा कुरैशी असांजे दिलनि जो राणो आहे, असांजे सिंध जो शहज़ादो आहे, असांजो लीजेंड आहे। ऐं मुस्तफ़ा कुरैशी जी वॾी हिकिड़ी यूनिक ॻाल्हि इहा आहे त हुन लाहौर में वञी पंहिंजे पाण खे मंझरायो।
पर जॾहिं जॾहिं हू हैदराबाद मोटियो, छो जो हैदराबाद जो हो बुनियादी तौर ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां अदाकार मोहम्मद अली, अदाकार मुस्तफ़ा कुरैशी, अब्दुल करीम बलूच, साईं सालिम अहमद शाह, इन्हनि सभिनि उते ई शुरूआत कई। ऐं मोहम्मद अलीअ खे ज़ेडे बुखारी जहिड़ा माण्हू मिलिया जिन सॼी उनजी तज़ीन आराइश जेका बुनियादी तौर ते हुनजे पर्सनैलिटीअ जी कई। ऐं मुस्तफ़ा कुरैशी तॾहिं खां वठी ॿारड़नि जी ॿारीअ खां वठी पाण क़ुर जी तिलावत बि कयूं रेडियो हैदराबाद ते। ऐं वरी मज़े जहिड़ी ॻाल्हि त सिंधी उर्दू ॿिन्ही ड्रामनि में उन ई रफ़्तार सां कमु कंदा आया। पर जेॾीमहिल पाण ॾाढे को तलब मां शमीमारा खे ॾिसण विया हुआ जॾहिं आका दरिया जी शूटिंग हली रही हुई, त उनजो असिस्टेंट फोटोग्राफर हो रज़ा मीर, आसिफ रज़ा मीर जो पीउ ऐं अहद रज़ा मीर जो ॾाॾो। तंहिं जो इन ख़ूबसूरत ऐं हैंडसम ऐं हिकिड़े यूनिक क़िस्म जे सिंधीअ खे ॾिठो ॻाल्हाईंदे, त ॻाल्हाइण जी जेका लेवल हुई, जेका पिच हुई, उहो हुनखे मोहे विधो। ॿियो पर्सनैलिटीअ जो स्टाइल। ऐं सो ही डिब्यूट करे रहियो हो, डिब्यू करे रहियो हो पंहिंजी फिल्म लाखों में एक। त उन लाखों में एक में हिकिड़ो विलन त न चइजे पर निगेटिव ग्रे शेड्स रखण वारो कैरेक्टर हो। हाणे रज़ा मीर पढ़ियो लिखियो माण्हू हो, लंडन मां कोर्स करे आयो फिल्म मेकिंग ते। सो उन जॾहिं हिन माण्हूअ खे ॾिठो त हिन जो आवाज़ जेको ॿुधो न, राति उते प्रोग्राम में कंहिं चयो पिए त मुस्तफ़ा कुरैशी जहिड़ो आवाज़ मूं वरी रेडियो ते कोन ॿुधो आहे। माना जेका लेवल आहे, जेका पिच आहे, उहा हर आर्टिस्ट खे साईं खे ख़बर हूंदी त रेडियो ते ई सम्झ में ईंदी आहे। छो त पिच खे बैलेंस रखण ॾाढो मुश्किल कमु आहे। ऐं उहा ख़बर अव्हांखे पवंदी आहे त मुंहिंजी आवाज़ जी रेंज कीअं आहे, ग्रिप में रखो था ॻाल्हाइण ते या न। सो मूं जॾहिं रेडियो ऐं मूं पाण जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां कमु कयो त उहा सिखणी का ॿी हुई। अञा बि जेकॾहिं असांजो डायरेक्टर मुर्ज़ा मजबूर हिकिड़ो प्रोग्राम मूंखे वठी वियो, उहो बि ॾाढी ख़ुशीअ सां कयो, फ़ख़ुर सां कयो त छो जे रेडियो हैदराबाद ते तो प्रोग्राम करिया। इंटरव्यूज़ वग़ैरह कया। ऐं पर मुस्तफ़ा कुरैशी ॾिसो लाहौर में उन्हनि खे एॾो लाउड हो सुल्तान राही हुन जे अॻियां। पर सुल्तान राहीअ खां पहिरीं मुर्तज़ा साहब, मुस्तफ़ा कुरैशी साहब जेको सो ट्यूक्स जो में मलबूस फुल सूट में, ऐं मोहम्मद अली ज़ेबा सां विलन जा रोल अप कया। त ईअं कोन चइबो त रुगो सुल्तान राहीअ सां कमु कयो, हुन ॾाढियूं सोफिस्टिकेटेड फिल्मूं कयूं। ऐं अंदरलीब में, फिल्म अंदरलीब में उहो आलिया जो हीरो हो, वहीद मुराद शबनम लीड पेयर हो, ऐं उन खां पोइ मुस्तफ़ा कुरैशी आलिया जो हीरो हो अंदरलीब में। ऐं उन खां पोइ वरी मुख़्तलिफ़ उनखे रोल्स मिलिया। पर घन गरज जेका हुई मुस्तफ़ा कुरैशीअ जी, सा मुंहिंजे ख़्याल में त शायदि पंजाबी फिल्मुनि में ई वञी ठही। पर उते बि ॾिसो मौला जट खां शुरूआत थी त पोइ मौला जट एॾी सुपरहिट वई जो यू कुडंट इमेजिन त नासिर अदीब जेको स्क्रिप्ट लिखियो हो, उहो स्क्रिप्ट पंजाब जे माण्हूअ ईअं सम्झो त हुसैनियत ऐं यज़ीदियत, नेकी ऐं बदी जी ॻाल्हि बिल्कुलु। हाणे उन में सुल्तान राही एॾो इमर्ज्ड एक्टर, स्टेबल एक्टर, उन जे साम्हूं इहे असांजो रेडियो हैदराबाद जे खमीर मां निकितल माण्हू इन सफ़ा स्लो लो लेवल ते, ख़बर हुई न त ड्रामे में हीरो कीअं ॻाल्हाए रेडियो ते,
उन में पंहिंजो टेम्पो ठाहियो, सही, टेम्परामेंट उन में ठाही एग्जैक्टली ऐं सफ़ा लो लेवल ते, पर हाणे भॼी छॾे अहिड़ो जो हर डायलॉग ते। ऐं छा ॿुधायां सही त मोला जट माना हिकिड़ो नओं हिकिड़ो फैसिनेशन उते जे माण्हुनि लाइ ईजाद कई। बेहतर बेहतर ऐं यकीन करियो नंढड़ा ॿार डिॼंदा हुआ भाई मुस्तफ़ा कुरैशी जेॾी महिल स्क्रीन ते ईंदो विलन जे किरदार में। किरदार में। अच्छा, विलियन जे किरदार में पाण पंहिंजे ई इंटरव्यू में पाण चयो हुयाऊं त मुंहिंजी पंहिंजी न्याणी कंहिं किरदार खां ख़ौफ़ज़दा थी ऐं उन खां पोइ आई वाज डिसाइडेड ये रात भी मेंशन उन कई। अच्छा, मूंखे पंहिंजे बाबा ऐं अम्मा इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त मुस्तफ़ा कुरैशी साहिबु पोइ डिसाइड कयो त मां विलियन जो किरदार पोइ अदा करणु छॾियो। सो ख़ैर संदन कम ते ऐं राति वारी गॾिजाणी ऐं उन खां अलावा एॾो ह्यूज हुननि जो कमु, एतिरी बहितरीनु हुननि जी पर्सनैलिटी उन ते ज़रूरु ऐड कराईंदासीं फ़हीम नुनारी साहिबु जिन खां बि। व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। अमां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राति।